इन बुलेटिन के आगाज में अमा के खबर ॾियूं नवदेरो मां पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकी में शहीद थियल पुलिस एहलकार के भाउ सां ताज़ियत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी नवदेरो वासी पुलिस एहलकार किशोर कुमार ओड के घर पहुंची संदस भाउ सां ताज़ियत कई। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की आमद खां सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त किया विया हुआ। अमा के ॿुधायूं पिया पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकी में शहीद थियल पुलिस एहलकार के भाउ सां ताज़ियत कई है। बिलावल भुट्टो ज़रदारी नवदेरो वासी पुलिस एहलकार किशोर कुमार रोड के घर पहुंची संदस भाउ सां ताज़ियत कई। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की आमद खां अॻु सिक्योरिटी जा इंतजाम इंतहाई सख्त किया विया हुआ। वधीक तफ़सील मालूम कयूं था नूर मोहम्मद सुमरो खां। जी नूर मोहम्मद सुमरो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तारा, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी घोटकीअ जे कच्चे वारे इलाइक़े गेमरोड थाने जे हद में पुलिस पिकट ते हमले में शहीद थी वियल नवदरो जे गरीबाबाद जो रहवासी पुलिस एहलकार किशोर कुमार ओड जे घर पहुची शहीद पुलिस एहलकार जे वालिद सोडो ओडो ऐं उन जे भाउ अशोक कुमार सां ताज़ियत कंदे दुख जो अफ़सोस कयो आहे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी शहीद एहलकार जे बहादुरीअ खे पिणु सराहियो ऐं ख़राचे अक़ीदत पेश कयो। जॾहिं त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे आमद खां अॻु में सिक्योरिटीअ जा इंतज़ाम इंतहाई सख़्तु कया विया हुआ। सूबाई वज़ीर सुहेल अनवर साल, जमील सुमरो, खुर्शीद जूणीजो ऐं साणस ॿिया गॾु हुआ। जी महिरबानी अवां जी नूर मोहम्मद सुमरो।